हाणे ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा मां। आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मूजिब हिंगोरजा टाउन अंदर हलंदड़ सरकारी तरक्याती कमनि में नाक़स मटीरियल गैर तस्दीक हालाणी वारो प्योर ब्लॉक इस्तेमाल जेको बरसाती पानी ते हाणे ई गरण लॻो। चेयरमैन ऐं ठेकेदार जी मिली भगत अवाम जी बजट ते धाड़ो। मुख़्तलिफ़ वार्डन मौलनि सुमरा मौला बुखारी मौला मतला मौला गाद शरीफ चांग मौला समेत ॿियनि मौलनि अंदर प्योर ब्लॉक जा कम शुरू थींदे ई करप्शन जी नज़र थी विया। टाउन कमेटी हिंगोरजा इंतज़ामिया करप्शन खे लिकाइण लाइ पंहिंजो मनपसंद ठेकेदार जावेद शेख जी तख़लीक़ करे कुझु ॾियो ऐं वठो तहत करप्शनी माहिदे जी बुनियाद ते हिंगोरजा टाउन जा सभु तरक़ियाती कम खेसि हवाले करे छॾिया। मज़कूरा ठेकेदार जावेद शेख जो चवणु आहे जेको मूंखे इंतज़ामिया हुकुम ॾींदी उहो ई मां उन्हनि जे चवण ते कम जो मयार रखंदुसि। मूंखे पंहिंजो ऐं उन्हनि जो पेट त भरणो आहे न, ॿिए नंबरी मटीरियल हलाइण खेसि जी मजबूरी पिणु आहे, छो त मूंखे हेठियां खां मथे ताईं कमीशन जो मोराल बहितर बणाइणो आहे। न खेसि जा बिल पास थींदा। केतिरनि ई हंधनि ते हलंदड़ 2 नंबरी कम अवामी सख़्त रद्द अमल सबबि बंदि कया विया आहिनि। अहिड़े अवामी सख़्त रद्द अमल साम्हूं अचण बाद हिंगोरजा टाउन इंतज़ामिया पंहिंजे पुराने साड़नि वारी करप्शनी प्रेत वर्जाईंदे कुझु चंद मामूली मौलनि जा कम कराए बाक़ी अॻियां सरकारी किताबनि जा बिब भरे कूड़ा ठीका सरकारी रिकॉर्ड में ॾेखारे अवामी समाजी इंसानी हुकूक मथां राताहो हणी करोड़े रुपयनि जी सरकारी बजट शहर जे सिंगार ते करण बदिरां पंहिंजे बंगलनि मोहल्लनि तोड़े ज़ाती टिजोड़नि जी सिंगार थी लॻाए सरे आम सिज जी रोशनीअ में अवाम सां माइटे लीमा वारो सलूक कंदे हज़म करे छॾनि जो भरपूर तयारियूं पिणु कयूं पियूं वञनि।